परदेस में ना आहे न रब ॾे मथे आसमान ते मूं करे अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम खे चयो रब तुंहिंजा खरबे अरबे करोड़े लखे हज़ारे सभु शुक्र ते जो मूंखे घर जी नेमतनि खां परे न कई ख़ुशि नसीब आहे जवान जी औलाद अल्लाह जो कसम आहे तूं पंहिंजे देस में आहे ख़ुशि नसीब आहे जॾहिं चारि माण्हुनि सां वास्तो त थिए न देस छॾे परदेस आए त चारि माण्हू इहे सुञाण बि तोखां हलिया वेंदा इहे वीचारा न ॾिसंदा इहे परदेसी ईंदा आहिनि वॾी पर्सनैलिटी रखंदा आहिनि सोनियूं चैनियूं घड़ियूं छो हुननि खे ख़बर आहे त असां जेकॾहिं साॻा इहे हालात रखियासीं न त कोई असांखे न सुञाणींदो जॾहिं असां पाण खे पर्सनैलिटी में रखंदासीं न त पोइ हर कोई असां ॾे नज़र हणंदो त हे फिलाणो आयो अथई हा इहे तव्हां परायूं घड़ियूं न ॾिसो रब जो कसम आहे इहे परायूं घड़ियूं इहे सोनियूं चैनियूं सोना पाणी चढ़ियल हूंदा आहिनि न ॾिसो इहे मोटर साइकिल तव्हां तबाह न कयो पाण खे मां हक़ सच तव्हांजे आॾो रखंदो आहियां तव्हां एतिरा मजबूर थी वेंदा आहियो पंहिंजा प्लाट खपाईंदो पंहिंजी जायूं खपाईंदो पंहिंजा माल व्याज मोटर साइकिलियूं खणंदो ट्रैक्टर खणंदो बहरहाल ॿेले रब जे वास्ते पंहिंजे शहर में जेकॾहिं शोला खपाइणा पवनि न अरबे दफ़ा भला थिए रेड़ी हलाइणी पवनी लख दफ़ा भली थिए हे जेके तोसां हिनमहिल इहे परदेसी माण्हू तोसां मिलंदा न इन्हनि खे ॾिसी तोखे वॾी रीस ईंदी पर तोखे इहा ख़बर न आहे त हिननि जी राति कीअं गुज़रंदी आहे तूं ख़ुशि नसीब आहे पंहिंजे माना अज़ीज़नि जी ख़ुशी में ग़मी में शरीक थिए थो पंहिंजे बचनि सां गॾु वेही मानियूं खाए थो पंहिंजे घर जे भातियुनि जी शिकिलियूं ॾिसे थो पंहिंजे पाड़े वारनि जे साम्हूं नज़र अचे थो ख़ुशि नसीब आहे यकीन कयो तव्हां कंहिंजी ॿारनि जा बचा मां तव्हांखे नसीहतूं उहे ॾींदो आहियां जेके जीआरनि उहे न ॾींदो आहियां जेके तव्हांखे तबाह कनि ऐं बर्बादु कनि मां हज़ारे लेक्चर तव्हांखे इहे परदेस जे बारे में ॾेई चुको आहियां वरी हिते ईंदा आहिनि साम्हूं मिलंदा आहिनि त वाक़ई यार तुंहिंजा लफ़्ज़ सचा हुया अरे पोइ पहिरियों छो अमल न कई दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो इहे परदेसी तव्हां सां फ़ोन ते ॻाल्हाईंदा न इहे और हूंदा आहिनि वरी जॾहिं तव्हां परदेस में हिननि ॾे उमेदु रखी आहियो न इहे वरी ॿिया थी वेंदव बहितर आहे त परे जी सिक रखो इन्हनि में उमेदु कान रखो छो हे मजबूर हूंदा आहिनि हे कंहिंखे टेम ॾींदा बि न त हज़ारे ख़्याल दिमाग़ में रखंदा तोॾे तवजो घटि हूंदनि ओॾे तवजो घणो हूंदनि जाॾे हे कमु कंदा आहिनि इन खां बहितर आहे तूं पंहिंजे शहर में पाण खे उभार चारि माण्हुनि सां वास्तो थींदे जग जहान जहिड़ो थींदे चंद माण्हुनि सां जेकॾहिं थोरो घुमंदे पंहिंजी नॉलेज मिलंदई ख़ुशियुनि ग़मियुनि में शरीक थींदे परदेस जा ख़्वाब रखंदे त बचा अच भला हाणे मां बि तोखे कोन रोकींदोमांइ मुंहिंजी ॻाल्हि ते जेकॾहिं अमल न कई त पोइ हिकु वक़्तु ईंदो चलो मुंहिंजी ॻाल्हि ते अमल कयो आहे त जेके तव्हांखे अबे अमल नसीहतूं ॾिनियूं पोइ ॾिस त पोइ तव्हां ड्रामो कहिड़ो हणंदा त मुंहिंजी क़िस्मत में रब नसीब लिखियो परदेस जो ऐं रब 70 गुनाह 70 माण्हू बराबरि में प्यार 70 गुनाह उन खां वधीक हिकु इंसान सां तो प्यारु करे अलाह तोखे पंहिंजे घर जी मानियुनि खां कीअं परे कंदो रब तोखां बचनि जहिड़ी नेमत कीअं तोखां परे कंदो इहा ढूंढ हिस्सा हिर्स रीस हिकिड़ी ॻाल्हि त ढूंढ जे कढ न लॻो सभु तबाह ऐं बर्बाद थी वेंदई आख़िर में इहा मयार न ॾिजांइ त मुंहिंजो कोई बि कोन्हे सभिनीनि जी मां कई अॼु मूंखे सुञाणनि बि कोन था इहो दस्तूर अथई जिन खे तूं पैसे जे ज़ोर ते उभारींदे पैसे जे ज़ोर ते हलराईंदे बाद में इहे ई चवंदई त कई बि त छा कई इन खां बहितर आहे त नंढे पैमाने खां पाण खे स्टार्ट कर पंहिंजे शहर में भलो आहे पंहिंजे बचनि जे मथां नज़र त हूंदई तुंहिंजा बचा कुझु तुंहिंजे आॾो थी त बीहंदा शल मुंहिंजी ॻाल्हि तोखे सम्झ में अचे